कंपाउंडर ही छाजी दवा है? ये तो खतरनाक सुई है। नाग के आंदी है? हित केर आयो हो लगाएस पियो तो मां पहुंची वियस। या तो पे आयस मां की आणंदस मुझो पिया। गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। कबूला कबूल आई बकरो मां जागृता क्या थो ऐं चिलो काठिया थो। मां पंहिंजे सभिनी जिनन के ते घुरायां थो। मूंखे ज़रूर ॿुधाईंदा त सदोरी किथे आ, कहिड़ी कुंड में आ, ज़िंदा आहे या मुर्दा आहे। वण जी पिट न ॾे फ़कीर, अॻे ई तव्हांजी ज़बान वही वई आहे। मां कंहिं बि कंधीअ जो न रहियो आहियां। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। फिक्र न कर सचल, नबू फकीर वॾो पहुतल आ। दुनिया जहान जा जिन ॿधल अथस। सदोरीअ खे बि सही सालम कुन मां बि कढी ईंदो। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। ही तावीज़ वठ घर जे ॿाहिरें दरवाज़े वटि पूरे छॾ। मां तोखे सुत ते ॿुधाईंदुसि त सदोरी किथे आ। हाणे तूं वञ। जी सर। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। हक हक सर घर बंद आ। शहरियार वांगुर हे बि पट करे या काले विंदो ज़मीन तरे मां भी गोले अच बस। ॻोल्हण बि घुर्जे। अचो जेकॾहिं तुंहिंजो भाउ मारिजी वियो त छा थी पियो? जहिड़े में असां ई मारिजी सघूं पिया। तूं मुंहिंजो वंड फबाईंदे। असीं आहियूं लीडर। भाउ जहिड़ी कुर्बानी को ॿियो ॾींदो? सा कुर्बानी त मिल्कियत फबाइण लाइ ॾिनई। असां सां वंड जो वाइदो कयो अमीर, न त ॾाढो ॾुखियो थींदे। धमकी न ॾे मोहब्बत। मां मुस्तक़बिल जो रेस आहियां हिन ॻोठ जो। रेस थियण खां अॻु दूर थी वेंदे। अहिड़ो न थी मोहब्बत, न संदुसि गिड़गिड़। वंड खपे किसो कोता। वंड सनावला वठी वियो आहे। सनाला वठी वियो आहे? सभिनी जो हिसो? हा, उहो जेको चवंदो नालो छा अथसि ऐं नालो सवलो अथसि उहो सभु कुझु वठी वियो आहे। उनखे छो ॾिनी? यार आहे तव्हांजो पग मट। मूंखे कहिड़ी ख़बर त हिक ॿिए ते एतबार बि न अथव। न मञे त? न कर के नव कोट आहिनि। न मञे त मां छा कंदुसि? न मञई त तूं भरींदे। मां छो भरींदुसि? मञी वठोसि। मूं वटि माण्हू शाहिद आहिनि जिन जे साम्हूं रोक गणे ॾिना थी मांसि। ठीकु आहे, गदारी कई त गुम थी वेंदे। गद्दारी ऐं लीडर रांदीगर चओ रांदीगर। कोर्ट में अलाए कंहिं महिल सॾु थिए बाबा। मां बि त तोसां वेठो आहियां, जज जी मर्ज़ी। अॼु बि सुनवाई मिलंदी शायद। न छो मिलंदी सुनवाई? सालिया न ईंदो त सुनवाई मिलंदी। सालिया आज़ाद आहे, अॼु ईंदो। अचई तो बाबा सालियो। हेॾी छो थो अचे? अलाए बाबा। सलाम वालेकुम चाचा फतेह मोहम्मद। न चओ मूंखे चाचो। सहुरे खे त चाचो ई चइबो आहे। आयो आहियां राज़ीनामे लाइ। तोसां ठा थियणो ई न आहे। दिली मुंहिंजी यार पचर छॾे, मां सुख जो साहु खणा।
जेस ताईं जन्नत जो निकाह न छड़ीने पचर न छड़ींदो साए मां तलाक थो ॾियां इन्ही जन्नत खे पोइ त पचर मुंहिंजी तूं छॾी दे न। इहो कोर्ट में लिखी ॾिने। मां लिखी ॾींदुसि ज़ारी कई आहे अहिड़ी शादीअ खां अहिड़ो सोन घोरियो जो कन छिने। खर्च भी भरे ॾिने। ख़र्चु छा जो? कोर्टुनि में रुलड़ा ऐं वकीलनि जूं फीयूं। मां चयोमांव जो तव्हां अदालत में अचो। न त बसि कोर्ट पाण निबिरींदी। रईस चयो त मां भरींदुसि। तूं हींअर कोर्ट में लिखी ॾे त पोइ सोचींदुसि। न त फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हसन तू हाँ छो? तकरार की तलवार लटके थी ऐं तू हिते आयो आहीं। तुझे लाए? नहीं तो कर मुझे लाए। छो नाराज नहीं जा? न हसन न तोसां नाराज़ न आहियां। मूंखे ख़ौफ़ थो थिए। छा जो खौफ? सभु ख़बर आहे अथई तॾहिं बि पुछी थो छा जो ख़ौफ़? परवाह नहीं, जिंदगी भी हिकिड़ी आहे, मोहब्बत भी हिकिड़ी आहे। हाजरा वञ हसन मूं लाइ बि सोच। अदो दिलदार अची वियो त बाइताल मची वेंदो। नहीं दो सकते, मां सिर्फ तोखां पुछण आयुसि। छा? दिल बधी त चवण। तोसां त दिल बदल आहे, बदल रहंदी हर हाल में, हर हाल में, हर वक्त। मूंसां हलंदी? काॾे? कोरट। कोरट? हा कोरट। कोरट छा जे लाइ? निकाह लाइ। इहा सलाह कहिड़े दुश्मन ॾिनी अथई? दिल, हिन दिल जो मशवरो आहे। न हसन न, मां ईअं नथी करे सघां। न पंहिंजी न हिन घर जी ऐं न ई पंहिंजी मोहब्बत जी ख्वारी बर्दाश्त नथी करे सघां। माना तोखे मुंशी कबूल आहे? हसन